सकाफी कबीले जो आ अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात उन खां दीन जो कम थो वठे आहे छा उन मुख्तार जे लाइ मां तव्हांजे ख़िदमत में थोरनि लफ़्ज़नि में अर्ज़ कयां त उन्हनि शख़्सनि मां हिकिड़ो बदबख़्त शख़्स आ जन नबी करीम जे ज़ात बाबरकात खां बाद में नबूवत जी दावा कई हुई। हुजूर खां पोइ जेको नबूवत जी दावा करे सो मुसलमान या काफ़िर? मुसलमान नथो थी सघे, वो काफ़िर आ, बेदीन आ। अल्लाह जे कुरान चयो ख़ातमन नबियीन, नबी करीम आखिरी नबी आ। उन खां बाद जेकॾहिं को नबूवत जी दावा करे वो मुसलमान नाहे। मुख्तार बि अहिड़नि शख़्सनि मां जा हुयो जंहिं शख़्स माज़ अल्लाह नबी करीम अलैहिस्सलाम खां बाद में नबूवत जी दावा कई आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुख्तार खां कम थो वठे। सलाह शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मोहम्मद वालिही व सुहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। वो कूफे जे इलाइके में रहंदो हो, पंहिंजे कबीले जो सरदार हो। हुन जे पोयां कौम लॻल हुई, 4 माण्हू हुन जे हथ में हुआ। करबला जे वाक़े थी वञण खां बाद में ॿिए ॾिहाड़े हुन खे ख़बर पई आ त इमाम हुसैन आली मक़ाम पंहिंजे अहल बैत समेत करबला जे मैदान में शहीद थी चुको आहे। वो शख़्स पंहिंजो लश्कर वठी आयो, पंहिंजा माण्हू वठी आयो, पंहिंजा मोतकद वठी आयो, पंहिंजा माण्हू वठी इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सर मुबारक त कोन्हे, वो शाम खड़ी वियो आहे। बाक़ी धड़ मुबारक आ या हज़रत इमाम अली असग़रा, इमाम अली अकबरा, हज़रत कासिमा, उन खां अलावा हज़रत अब्बास अलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु मजमईन आहिनि। उन सभिनी जे जिस्मनि खे गॾु कराए करबला जे सरज़मीन ते जाते अॼुकल्ह दफ़न थिया आहिनि उन जगह ते उन क़बरूं खोटाए जनाज़े जी निमाज़ जो मुसलमान खां इंतज़ाम कराए इमाम हुसैन आली मक़ाम ऐं हुन जे अज़ीज़नि क़रीबनि जे जिस्म मुबारक खे दफ़न थो कराए। ख़ुदा जो शान त ॾिसो, इन्नल्लाह ताला युअय्यिदुल इस्लाम बिरजुलिन फासिकिन। फासिक जे हथां अल्लाह ताला दीन जो कम वठी रहियो आहे। उनखे अजुर कोन मिलंदो, उनखे सवाब कोन मिलंदो, उनखे बदलो कोन मिलंदो। जो ला खलाक लहुम फिल आखिरा, अहिड़नि माण्हुनि जो आख़िरत में हिसो आहे ई कोन को। पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात चाहींदो आहे त मां जेकॾहिं बेदीन जे हथां हिकिड़ो दीन जो कमु वठां, दीन जी मदद करायां त कराए सघां थो पियो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे तमाम ख़ानदान जा सिर मुबारक उते मौजूद हा, धड़ मुबारक भी मौजूद हा। हिकड़े हुसैन जो सिर मुबारक शाम जे तरफ आ, पर धड़ उते आ। इमाम साहब जे तमाम खानदान मुरीदन हुर्र समेत उन सभिनी खे मुख्तार उन जगह ते दफन कराए बाइज्जत तरीके सां मदफून कराए थो पियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो शान आ, जो रब करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़े ज़ालिम खां कम थो वठे पियो। आम तरह सां माण्हू पुछंदा आहिनि, मां इन जे करे इन मौज़ूअ जी वज़ाहत कई त पोइ छा थियो। यानी इमाम हुसैन जा दफन सिर जिस्म कंहिं दफन कराया, उनखे कहिड़े नमूने सां क़ब्र जे हवाले कयो वियो। मुंहिंजा सुहिणा, हक़ीक़त में ॾिठो वञे जेकॾहिं इहो कमु कंहिं मुस्लमान जे हथां थिए हा ऐं मुस्लमान करे हा त अल्लाह ताला मुस्लमान खे अजुर वॾो अता फरमाए हा। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त मां चाहींदो हा जेकॾहिं ज़ालिम जे हथां मदद करायां त कराए सघां थो। उहो रब आहियां जो जेकॾहिं फिरौन जी झोली हुजे त मूसा खे पालिया त पाले सघंदो आहियां। फिरौन काथे पलियो ख़बर, मूसा काथे पलियो? फिरौन जो झोली में। ऐं फिरौन छा सदाईंदो हो? अना रब्बुकुमुल आला, मां तव्हांजो रब आहियां। ख़ुदा जी दावा कंदो हो, मुख्तार त नबूवत जी दावा कई, फिरौन ख़ुदाईअ जी दावा कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फिरौन जे झोलीअ में मूसा खे पालियो आहे त वरी मुख्तार जे हथां अल्लाह ताला जी ज़ात हुसैन खे दफन करायो आहे। इहो अल्लाह चाहींदो आहे त मां ईअं कयां त करे सघां थो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक यज़ीद जे महफ़िल में पहुतो आहे। में यज़ीद जे आॾो पेश थिया आहिनि। उन टाइम ते यज़ीद पुछा थो करे त ही नंढड़ो नौजवान कंहिंजो आहे? चयो इहो इमाम हुसैन जो बच्चो आहे। चई ही जेको नौजवान हिन खां वॾो थो ॾेखारिजे, चई इन जो नालो आहे अली, मशहूर आहे ज़ैनुल आबिदीन। इहो बि हज़रत इमाम हुसैन जो फर्ज़ंद आहे। हाणे ज़रा जवाब ॿुधजो यज़ीद जो।
जंहिंमां तव्हां अंदाज़ो लॻायो त हू कहिड़ी नियत जो माण्हू आहे। माज़ अल्लाह माज़ अल्लाह। जंहिं वक़्त में ॿिन्ही साहिबज़ादनि जो तारुफ़ थियो आहे त ही ज़ैनुल आबिदीन बिन हुसैन आहे, ही उमर बिन हुसैन आहे, त यज़ीद थो चवे त मुंहिंजो इरादो ई ख़्याल त हो त हुसैन जो ॿिज ज़मीन तां ख़तम थी वेंदो, हिन जा त अञा ॿ पुट तव्हां ज़ेरा मूंॾे वठी आया आहियो। मूं त पे चयो त हिन जो नसुल ई ख़तम थी वेंदो, मूं पे चयो त हिन जो ख़ानदान ई ख़तम थी वेंदो, ऐं अवी वरी अञा ॿ हिन जा पुट ज़ेरा वठी आया हो। अवां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन ख़बीस जी नियत कहिड़ी। हिन जी नियत इहा आई त नबी करीम जे ख़ानदान खे बिल्कुलु ख़तम कयां, पर अल्लाह वॾी ताक़त वारो आहे। इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन जो फर्ज़ंदो कासिम करबला में शहीद थियो आहे। ॿियो फर्ज़ंद आहे जंहिंजो नालो आहे हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो मदीने पाक में रहिजी वियो आहे, उहो करबला में कोन आयो आहे, शाम वारे सफ़र में गॾु कोन्हे। नंढड़ो हो, उते पंहिंजनि अज़ीज़नि में हो, पंहिंजे ख़ानदान में हो, छो त हज़रत हुसैन जा ॿिया ख़ानदान अज़ीज़ अकारब उते हा। हज़रत बीबी ज़ैनब जो मुड़ुस मुबारक जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह, जेको जाफ़र जो पुटु हो, अब्दुल्लाह बिन जाफ़र, हज़रत अली करमल्लाह वजह, हज़रत इमाम हुसैन जो भेड़ायो, उहो बि मदीने रहिजी वियो आहे। त हज़रत इमाम हसन जो फर्ज़ंद हसन मुसन्ना, उहो बि मदीने रहिजी वियो आहे। ॿिया मिट माइट हा, सौट हा, उहे बि मदीने रहिजी विया हा। हिकिड़ो कासिम आयो आहे, हज़रत इमाम हसन जो फर्ज़ंद जेको शहीद थी वियो आहे। हाणे यज़ीद जे आॾो ॿ ॼणा आहिनि, हिकिड़ो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन आहे, ॿियो हज़रत उमर आहे। ॿई पुट आहिनि हज़रत इमाम हुसैन जा, पर हुनजी माउ ॿी आहे, हुनजी माउ ॿी आहे। यज़ीद मस्खरी करे, मज़ाक करे, ठठोल करे, टोक करे चवे थो हुसैन जा पुट उमर नालो थी चए, हा किताब लिखनि था तो न तमाम 5, 6, 7 सालनि जे उमिरि जे दरमियान आहे। 5 खां वॾो आहे, 7 सालनि जी उमिरि खां नंढो आहे, इन उमिरि जो आहे। यज़ीद जो हिकिड़ो पुटु हो, उहो बि उन साॻी उमिरि जो आहे। उनखे पंहिंजे कुर्सी ते विहारियो वेठो आहे, पाण सां गॾु अहल बैतनि जा सिर हेठि पिया आहिनि, अहल बैत क़ैदी थिया हेठि वेठा आहिनि। मज़ाक करे, ठठोल करे चवण लॻो, ओ उमर, तुंहिंजो पीउ मूंसां विढ़ियो, तुंहिंजे पीउ सज़ा खाधी, हाणे तूं हुसैन जो पुटु, ही मां यज़ीद जो पुटु आहे, हिन सां विढ़ंदे, कुश्ती खेॾंदे, मल्ह विढ़ंदे, ज़ोर आज़माई कंदे, ॾिसां तुंहिंजी ताक़त बि हिन जी ताक़त बि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे तारीख़ अल बिदाया वन निहाया में लिखियो आहे त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर साम्हूं पियो आहे। नंढड़ो ॿार घबराए हा, 5 सालनि खां 7 साल ताईं परेशान थिए हा, सफ़र जी तकलीफ़, उन जी तकलीफ़, बाबे जो ग़म, मौत साम्हूं अखियुनि जे आॾो आहे, ज़ालिम तलवार खयो वेठो आहे, नंढड़ो घबराइजी वञे हा। पर न, इब्न कसीर लिखे थो, यज़ीद खे चई, यज़ीद ईअं हथे ख़ाली कोन विढ़ंदासीं, तुंहिंजे पुट खे बि तलवार ॾे, मूंखे बि तलवार ॾे, त मैदान में लही ॾेखारिया। अल्लाह या रसूल अल्लाह, यार तूं बि कोशिश कर, मां बि कोशिश कयां, तूं बि पंहिंजे हिन पुट खे जेको मुंहिंजे हम उमिरि आहे, उनखे बि भालो ॾे, मूंखे बि भालो ॾे, इनखे बि छुरी ॾे, मूंखे बि छुरी ॾे, इनखे बि तलवार ॾे, मूंखे बि तलवार ॾे। पोइ मैदान में लाहे त ख़बर पइजी वञे त केरु थो ॾाढो थी पए पियो। मुंहिंजा सोना, जंहिं वक़्त में नंढड़े शहज़ादे इहे लफ़्ज़ चया त हुन पलीत लफ़्ज़ कहिड़ा चया जेके मूंखे चवंदे हया थो अचे। हुन ख़बीस अहिड़ा लफ़्ज़ चया जेके चवंदे दोहराईंदे हया थो अचे। पर तव्हांखे इन जे लाइ थो ॿुधायां त ख़बर पवे त हुनखे अहल बैत सां केतिरो बुग़्ज़ हो। यज़ीद चवण लॻो त मार, नाग जो बचो आख़िर नाग थींदो, मार नाग जो बचो आख़िर नाग थींदो, तुंहिंजो पीउ बि नाग हो, तूं बि नाग जी औलाद आहे। इमाम हुसैन आली मक़ाम जो फर्ज़ंद फरमाए थो, ख़बरदार भुलो आहे, नाग तूं आहे जो तो दीन खे ऐं दीनदारन खे ॾंगियो आहे। असां हमेशह तहफ़ुज़ कयो आहे, कंहिंसां लड़िया कोन आहियूं, असां तुंहिंजो को ॾोह कोन कयो आहे। मुंहिंजे बाबे इहो ॾोह कयो न जो रसूलुल्लाह जे सुन्नत खे ज़िंदा रखियो अथई।
मुंहिंजे बाबे जी बि का ग़लती कान्हे जो महबूब जे दीन जे मथां हलियो आहे। तो पाण पेशकश कई आहे, मां त कोन चयो आहे। तो चयो आहे त मुंहिंजे पुट सां मुक़ाबिलो कर। जे मुक़ाबिलो करण लाइ तयार आहीं त मां बि तयार आहियां। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु उन महफ़िल जे अंदरि मौजूद आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो, ऐं यज़ीद तोखे ॿारनि सां ॻाल्हाइण जो हक़ नाहे। असांजे तूं ज़ख़्मनि जे मथां नमक न विझो, असांखे अञा तूं तकलीफ़ न ॾे। तोखे जो कुझु सज़ा ॾियणी हुई सा ॾेई छॾी थी। मुंहिंजे बाबे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे रज़ा ख़ातिर पंहिंजो सिर कटायो आहे। यज़ीद फौरन हुकुम कयो त मुंहिंजे महफ़िल में मुंहिंजे आॾो ज़ैनुल आबिदीन खे क़त्ल कयो वञे। मुंहिंजे महफ़िल में मुंहिंजे आॾो ज़ैनुल आबिदीन खे फौरन क़त्ल कयो वञे। अल्लाह ताला जल जलालुहु मनवालु जंहिंखे रखंदो आहे कंहिंखे ताक़त नाहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात खे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़ानदान मां हुसैनी सैयदन जो क़यामत ताईं सिलसिलो हलाइणो हो। हुसैन खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इहो आख़िरी बच्चो बचाए ॾिनो आहे जंहिंमां सादात किराम जो सिलसिलो हलियो पे। यज़ीद ऑर्डर कयो आहे, जल्लाद फौरन पहुची वियो आहे। हज़रत ज़ैनब जेका हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जी पुफी आहे, इमाम हुसैन जी सगी भेण आहे, महफ़िल में अचे थी। यज़ीद खे चवे थी, ओ यज़ीद ख़ुदा जे कहर खां डिॼो, हुसैन जी तोसां जंगी ही उनखे शहीद कराई, उन जा जेके ॿिया मुरीद ख़ादिम हातन खे माराई। असां अहल बैतन जो ॿियो को बि सहारो कोन्हे। हाणे तूं पाण सोच त जेकॾहिं को असांजो वेझो अज़ीज़, वेझो करीब, रिश्ते जे लिहाज़ सां, नसब जे लिहाज़ सां ज़ैनुल आबिदीन खां वधीक वेझो आहे, जेको असांखे मदीने पहुचाए, त भली ज़ैनुल आबिदीन खे शहीद कराए। पर ज़ैनुल आबिदीन खां वधीक ॿियो को बि वेझो रिश्ते कजा। तोखे ज़ुल्म करणो हो त हुसैन खे शहीद कयो थी। अल्लाह जो शान अहिड़ो थियो आहे जो यज़ीद जे मथां बीबी साहिबा जे लफ़्ज़नि असर कयो आहे। फौरन हुन जे दिलि में इरादो पइजी वियो त वाकई हिननि जो ॿियो केरु आहे, हे सिर केरु खणी वेंदो, हे औरतूं मदीने केरु पहुचाईंदो, मासूम यतीम ॿार मदीने केरु पहुचाईंदो। इन जे करे इह जल्लाद खे चई, ख़बरदार मां पंहिंजो ऑर्डर वापसि थो वठां, ज़ैनुल आबिदीन खे माफ़ी मिले। इमाम ज़ैनुल आबिदीन जे क़त्ल कराइण तां, शहीद कराइण तां दस्तबरदार थियो। बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला उन खे जुर्रत सां जवाब ॾिनो त कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कर, कुझु अल्लाह खां डिॼ, कुझु शर्म पैदा कर। ज़ुल्म जी तो इंतिहा करे छॾी आहे। हाणे इहो बि जेकॾहिं माराईंदे त बाक़ी ॿियो केरु आहे जेको असां मुसाफ़िरनि खे मदीने पाक पहुचाईंदो। हक़ीक़त में मर्ज़ी कंहिंजी आहे, अल्लाह जी। ख़ुदा खे बचाइणो हो। ज़रियो बीबी ज़ैनब जो गुफ़्तगू थियो आहे। हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जा लफ़्ज़ हुन जे दिलि में असर करे विया ऐं इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु सोने ज़ैनुल आबिदीन खे शहीद कोन थो कराए। उन खां बाद में अल्लाह जी ज़ात बाबरकात बेनियाज़ आहे। ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उहो इंतज़ाम थो फरमाए जेके काल्ह ताईं इमाम हुसैन जे अहल बैतन जा बच्चन जा दुश्मन हा, अॼु उहे पंहिंजी हवेली खे ख़ाली कराए इमाम ज़ैनुल आबिदीन, बीबी ज़ैनब, हज़रत उमर ऐं बाक़ी अहल बैतन समेत पंहिंजो घर ख़ाली कराए घर में रहनि था पिया ऐं पाण ॿिए हंधि मुंतक़िल थी वञनि था। किताब लिखनि था पूरे जो पूरो हफ़्तो यानी 8 ॾिहाड़ा हज़रत बीबी ज़ैनब, इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं ॿिया अहल बैत यज़ीद जे हवेली में रहिया। हो पंहिंजी हवेली ख़ाली करे ॿिए पासे हलियो वियो ऐं विच ते जेके मुस्लमान शाम जे मुल्क में रहंदा हुआ उन्हनि खे घुराए हज़रत बीबी ज़ैनब ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन जे ख़िदमत जे लाइ छॾियो वियो। तव्हां हिन खे बिल्कुलु सुकून सां रखो, आराम सां रखो। सफ़र आहे, थकावट आहे, गम आहे, दर्द आहे, 8 ॾिहाड़ा हिन खे हिते आराम सां रखो त बाद में हिन खे मदीने पाक रवानो कंदासीं। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वरी सलाह बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। मुहर्रम शरीफ जो महीनो इस्लामी महीनो आहे। इहो कॾहिं गर्मी में ईंदो आहे, कॾहिं सर्दी में ईंदो आहे। सम्झो था न? अव्हांखे यादि आहे अॼुकल्ह गर्मी में आहे, मुहर्रम जो महीनो गुज़री चुको पर गर्मी आहे। अॼु खां 10 साल अॻु में इहो मुहर्रम सर्दी में हो। वरी जेके जेरा हूंदा वरी 10-12 साल वरी साॻो फिरी सर्दी में ईंदो। किताब लिखनि था त जॾहिं इमाम हुसैन शहीद थियो आहे उन ज़माने में मुहर्रम जो महीनो अंग्रेज़ी अगस्त महीने में आयो।
कौन था समझो केड़े महीने में हे केड़ो महीनो आ जुलाई आएगा गर्मी मजेदार हाँ जून जुलाई मई खां पोइ गर्मी शुरू थी मचत कंदी आहे मई जून जुलाई अगस्त तमाम गर्मी जा ॾिहाड़ा हूंदा आहिनि अगस्त खां बाद में पोइ वञी गर्मी आस्ते आस्ते ढकी थींदी आहे हालांकि पटींदी त सेप्टेम्बर ताईं बि आहे पर अगस्त में तमाम छिती गर्मी हूंदी आहे रुगू हूंदियूं आहिनि बरसात जी मौसम हूंदी आहे हवा बंदि थी वेंदी आहे ख़ुदा पियो पनाह ॾे सारी राति माण्हू गुज़ारींदा आहिनि तकलीफ़ जी हालत में त उन ज़माने में सन 61 हिजरीअ में जॾहिं करबला मुहर्रम शरीफ़ आयो आहे त मुहर्रम सां अंग्रेज़ी महीनो अगस्त जो हो माना तमाम शदीद गर्मी हुई अगस्त जो महीनो रेतीलो इलाइक़ो हवाऊं बंदि सख़्त गर्मी आवाज़ सां समझो त इंसान जो जिस्म बदबू कंदो या न 8 ॾिहाड़ा त वॾी ॻाल्हि आहे पर मां थो चाहियां 8 पहरनि जे अंदरि माण्हू धप थो करे वञे अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा आम वलीअ जी ॻाल्हि हा अल्लाह ताला फरमाईंदो आहे त ख़बरदार ख़बरदार अल्लाह जो वली मरंदो नाहे हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदो आहे हे त वलीअ जी ॻाल्हि हा हे शहीद हुए आहे जंहिंखे अल्लाह जे क़ुरान ज़िंदह सॼो आहे क़ुरान चयो थो ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेके अल्लाह जे राह में शहीद थिया तन खे मौल न चइजो बल अहयाउन वलाकिन ला तशउरून बलक उहे जहिड़ा आहिनि तव्हांखे ख़बर न आहे किताब लिखनि था त इमाम हुसैन आली मक़ाम जे जिस्म पाक त दफ़न थी चुको आहे धड़ मुबारक अहल बैत सां गॾु आहे यज़ीद हवाले कयो आहे बीबी ज़ैनब जे 8 ॾिहाड़ा शाम में रहियो आहे कुझु ॾिहाड़ा रस्ते में गुज़री विया हुआ 10-15 ॾिहाड़ा गुज़री विया पर रोज़ानो हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह अन्हु जो जिस्म मां अंबर खां वधीक ख़ुशबू ईंदी हुई जंहिं गलनि खे रसूलुल्लाह चुमियूं ॾे जन चपनि ते रसूलुल्लाह चप रखे मुंहिंजा सोहणा मूंखे ॿुधाए त उन जो जिस्म बदबू कंदो न खानदानी अहिड़ो आहे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो आहे अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुंहिंजो आहे मां हुसैन जो आहियां जंहिंखे नबी चवे त मुंहिंजो आहे उन नबी जे जिस्म में बदबू कान हुई त जेको उन जे जिस्म जो हिसो आहे त में बदबू किथां ईंदी आवाज़ शुरू में ॿुधो हो त बीबी उम्मुल फज़ल चयो हो या रसूल अल्लाह मां ख्वाब लधो आहे इन क़ितातम मिन जसदिक कद क़ुतिअत व वुदिअ फी हजरी ऐ अल्लाह जा हबीब अव्हां जे ख्वाब में हालत में मूं अव्हां खे ॾिठो आहे तव्हां जो गोश्त कटिजी पियो आहे ओ कटियल गोश्त मुंहिंजे झोली में आयो आहे ॾाढो ख़राब ख्वाब आहे नबी सही फरमायो तलद फातिमा इंशाअल्लाह गुलामा मुंहिंजी फातिमा खे हमला इंशाअल्लाह मुंहिंजी फातिमा खे पुटु ॼमंदो जेको मां मुहम्मद जे गोश्त जो हिसो हूंदो तूं उन जी दाई थी झोलीअ में पालींदीअ ऐं वाकई बीबी फातिमा खे हुसैन ॼाओ जेको बीबी उम्मुल फज़ल दाइपो कयो नबी करीम हुनखे पंहिंजे गोश्त जो हिसो सॼो मूंखे ॿुधाए जेको रसूलुल्लाह जे गोश्त जो हिसो हूंदो तव्हांजे जिस्म में बदबू हूंदी मज़े जी ॻाल्हि तोखे ॿुधायां मज़े जी सलात पढ़ त ॿुधायां हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो अल्लामा दैनूरी उन जी तारीख़ मुंहिंजे कुतुब खाने में मौजूदु आहे तमामु पुराणो आहे इब्न कसीर खां बि पुराणो आहे तबरी खां बि पुराणो आहे ॿियनि सभिनी मुअर्रिखनि खां पुराणो आहे 3 सदी जो आहे उन पंहिंजे किताब अल्लामा दैनूरी लिखियो आहे पंहिंजे किताब में लिखे थो त रुगो ख़ुशबू ई न पर रोज़ानो बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा 8 ॾिहाड़ा पंहिंजे भाउ जे जिस्म पाक खे कपिड़े सां ढके छॾियो हुयईं पोइ सुबुह सुबुह जो रोज़ानो थी कपिड़ो मुंहं तो लाहे ज़ियारत कंदी हुई त रोज़ानो हुसैन जे पेशानी ते पघर ॾिसंदी हुई छा ॾिसंदी हुई ॾाढी ॻाल्हि हा पसीनो मुबारक रोज़ानो सुबुह जे मुंहं सां कपिड़ो ढकियो पियो आहे मुंहं मुबारक ते कपिड़ो आयल आहे सिर मुबारक गॾु आहे पर सुबुह जो उथंदी हुई पंहिंजे भाउ साईं जे मुंहं मुबारक तां कपिड़ो लाहींदी हुई कपिड़ो लाहे ज़ियारत कंदी हुई अल्लामा दैनूरी लिखे थो त ख़ाली ख़ुशबू ई न बल्कि हुसैन जे पेशानी ते पसीनो हूंदो हो पसीनो ज़िंदा खे हूंदो आहे या मुर्दा खे हूंदो आहे
अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो कुरान तो फरमाए वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। खबरदार जेके अल्लाह जे राह में शहीद थी विया तनखे दिल में भी न भायो त मरी विया हन, बलक वे जेरा हन अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदा हन पर तव्हां खे ख़बर आहे ई कान का। हज़रत बीबी ज़ैनब थी फरमाए त 8 ई ॾिहाड़ा इमाम हुसैन आली मकाम जो सिर मुबारक उन हवेली में रखियल हो। असां सभु सुम्ही पवंदा हुआसीं। आधी रात थींदी हुई, हुसैन जे ज़ुबान मां आवाज़ ईंदो हो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्को व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सारी रात गुज़री वेंदी हुई, जंहिंमहिल बि असांजी अखि खुलंदी हुई उन वधियल सिर मुबारक मां, कटियल सिर मुबारक मां सारी रात क़ुरान पाक जे तिलावत जो आवाज़ ईंदो हो। छो न क़ुरान जो आवाज़ अचे? जन सिर वधायो ई क़ुरान लाइ। छाजे लाइ? न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर, न पंहिंजी इज्जत जो सवाल आहे, न पंहिंजे कुर्सी जे लाइ आयो आहे। न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर वो मैदान में निकल आया सिर्फ कुरान की खातर। कुरान पाक जे वास्ते आयो आहे त रसूलुल्लाह जो दीन ज़िंदा रहे ऐं कुरान पाक जी तालीम तिलावत हलंदी रहे, यज़ीदी सिलसिलो ख़त्म थी वञे, हुसैनी सिलसिलो क़यामत ताईं हलंदो रहे। पोइ जेको कुरान बचाइण जे लाइ आयो सो वफ़ात खां बाद बि अल्लाह जो कुरान पढ़ंदो रहियो आहे। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। तव्हांखे थोरो इन बारे में अर्ज़ु कया खोले त जीअं तव्हांजो असांजो दिमाग़ सही थी वञे। थिए थो इंसान आहे सोचींदो आहे साईं सिर कटियो पियो आहे, वढियो पियो आहे, कीअं पियो क़ुरान पढ़े? अल्लाह जे क़ुरान ते भरोसो आहे? क़ुरान छा थो चवे त जेरा, ईअं न साईं। ॿी हदीस ॿुध, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जंहिं शख्स जी दुनिया में क़ुरान सां मुहबत हूंदी आहे, क़ुरान पाक सां दुनिया में प्यार हूंदो आहे, मरी वेंदो आहे, माइट क़बर में पूरे ईंदा आहिनि, कांधी वापसि थींदा आहिनि। सभ खां पहिरीं अल्लाह जा मलाइक जन्नत जो क़ुरान पाक खणी उनखे क़बर में पहुचाए वेंदा आहिनि। हुज़ूर से फरमाइनि था, उहो क़बर जे अंदरि क़ुरान पाक ते क़यामत ताईं तिलावत कंदो रहंदो आहे। सुभान अल्लाह। जलालुद्दीन सुयूती चयो त असांजे ॻोठ में हिकिड़ी क़बर खोटीसीं। बुज़ुर्ग 6वीं सदीअ जो, अॼुकल्ह 15वीं पई हले, अॼु खां 700 साल अॻे जो बुज़ुर्ग आहे। उहो फरमाए थो त असांजे ॻोठ में माण्हू मरी वियो, असां क़ब्रिस्तान वियासीं, क़बर खोटीसीं, पटु लॻो पियो आहे, निशान ई कोन्हे। क़बर खोटे जंहिंमहिल तरे ते पहुतासीं तंहिंमहिल तरे ते पहुची असां सामी पेठा आई। सामी सम्झो था? बगली जेका क़बर में साइड में खॾ खणबी आहे, पासे में माण्हू के बगली चवंदा आहिनि, के सामी चवंदा आहिनि, के गुज चवंदा आहिनि। हर हिकु इलाइक़े जो पंहिंजी ज़ुबान आहे, सामी, गुज या वरी बगली। बहरहाल इमाम साहब फरमाए थो, जलालुद्दीन फरमाए थो, असां जीअं जो सामी खोटीसीं त सामी खोटींदे कुदरत ख़ुदा जी रंबे सां पे खोटियोसीं। हीअं जो रंबो हुयोसीं त खॾ थी पई, तमामु वॾी खॾ थी पई, अंदरि ज़मीन पोरी आहे। बुज़ुर्ग फरमाए थो त मां पाण मौजूदु हुजां, अंदर जो उन खॾ में निहारियो त सुभान अल्लाह हिकिड़ो नूरानी चेहरे सां शख़्स क़ब्र में वेठो आहे, पलथी मारियो वेठो आहे, साम्हूं क़ुरान खोलियो पिया तिलावत वेठो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हेका अहिड़े गैरे नथू खैरे जी ॻाल्हि कान्हे, जलालुद्दीन सुयूती जी ॻाल्हि आहे, जंहिं जवाबदारी ज़िमेदारी सां लिखियो आहे। चए थो जीअं जो असांजो ॾिठो त काबे ॾे हुनजो मुंहुं आहे, साम्हूं क़ुरान खुलियो पियो आहे, पलथी मारियो वेठो आहे, क़ुरान जी तिलावत वेठो करे। हुन दरी जो खुली त पोइ ते निहारियईं,
पोइ ते निहारे चवण लॻो आहे भा क़यामत अची वई आहे छा? छा चयई? क़यामत अची वई आहे छा? असां चयो न साईं क़यामत कान आई आहे, असां ग़लतीअ सां क़बर खोटी, तुंहिंजी क़बर खुली पई आहे। उन बुज़ुर्ग फरमाए जे क़यामत न आई आहे त दरी बंदि कयो, क़यामत न आई आहे त दरी बंदि कयो। असां चयोसीं दरी बंदि कंदासीं पर शर्त हिकिड़े सां। कहिड़ो शर्त आहे? तूं त क़बर में जहिड़ो वेठो आहे, चए न मां मरी वियो आहियां। पोइ ॻाल्हाई कीअं थो, वेठो कीअं, क़ुरान कीअं थो पढ़ी? ओ शख्स चवण लॻो आहे ओ बुज़ुर्गो अवा रसूलुल्लाह जी हदीस कान पढ़ी आहे त जेको क़ुरान सां मुहबत कंदो आहे सो क़बर में जहिड़ो ई हूंदो आहे, क़ुरान पढ़ंदो आहे। मुंहिंजी सारी ज़िंदगी क़ुरान सां मुहबत हुई, मरण खां पोइ मलाइक मूंखे हे जन्नत जो क़ुरान ॾेई विया आहिनि, मां पढ़ंदो रहां थो, इंशा अल्लाह ताला क़यामत ताईं पढ़ंदो रहंदुसि। हे त हिकिड़े आम हाफ़िज़ जी ॻाल्हि आहे, आम मुल्ला मौलवीअ जी ॻाल्हि आहे, आम क़ारीअ जी ॻाल्हि आहे, जेको तो जहिड़ो मूं जहिड़ो बि क़ुरान सां मुहबत करे उनजो बि इहो शान आहे। ऐं उन्हनि जो शान केॾो हूंदो जंहिंजे झोलीअ में क़ुरान लथो आहे। जेको मुहम्मद जे कुल्हे ते आहे त क़ुरान लहे थो, मुस्तफ़ा जे झोली में आहे त क़ुरान लहे थो, हबीब जे पुठीअ ते आहे त बि क़ुरान लहे थो। हबीब करीम जी प्यारी न्याणी फातिमतु ज़हरा मुंहिंजा सोना बच्चे खे पींघे में सुम्हारे थी, जे लोली थी जे त बि यासीन सगुर जी लसी ते पई। हुसैन पींघे में आहे, लुॾे थो त अम्मा यासीन थी पढ़े। हुसैन आली मक़ाम अम्मा जो खीर थो पीए, अम्मा क़ुरान जी तिलावत थी करे। तोखे यादि हूंदो मां ॿुधायो आहे त अम्मा क़ुरान पढ़ंदी ही हुसैन माउ जो बुबो छॾे क़ुरान ॿुधंदो हो। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। सलात 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 बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, 8 दिहाड़नि खां बाद में यजीद हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे घुरायो आहे। ओ ज़ैनुल आबिदीन, मां तोसां पंहिंजे लश्कर जा सिपाही थो ॾियां, पंहिंजो काफ़िलो वठी मदीने पाक वञ, पर इन में मां तव्हांखे मजबूर नथो कयां। जेकॾहिं अव्हां हिन मुल्क में रहो त तव्हांखे रहायां, अव्हां जे वालिद जे सिर मुबारक खे दफ़न करायां। जेकॾहिं चाहियो तव्हां मदीने पाक वञो त मां तव्हांजे हाल वाले पंहिंजी फ़ौज कयां, उन फ़ौज जी निगरानी में तव्हां मदीने पाक पहुचो। इमाम ज़ैनुल आबिदीन सईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, यज़ीद तुंहिंजे मुल्क में असां कोन रहंदासीं, पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे पाड़े में वेंदासीं, हबीबन करीमन ॾे वेंदासीं, नबी करीम जे दरगाह में वेंदासीं। फौज ॾीं या न ॾीं पर असांखे आज़ाद कर, असां मदीने पाक जो सफ़र था कयूं, मदीने रवाना था थियूं। इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले कुझु हुन फौजी माण्हू हवाले कया। फौजनि खे रवानो करे इमाम ज़ैनुल आबिदीन अॻ में थियो आहे। इमाम साहब फौजनि खे फरमाइनि था, ॻाल्हि ॿुधो, मूंसां परदेदार आहिनि, मूंसां नबीअ जा बचड़ा आहिनि, मुंहिंजी अम्मा है, मुंहिंजूं भेनरूं आहिनि, मुंहिंजा ॿिया क़रीब आहिनि। इन जे करे अव्हां असांजे अॻ में न हलो, असांजे वेझा बि न हलो, मतां असांजी बेपर्दगी थी पवे। या तव्हां अॻ में हलो, असां तव्हांजे पोयां हलूं, या वरी असां अॻ में हलूं, तव्हां पोइते पोइते अचो, जीअं तव्हांजी असांजे काफ़िले जे मथां बि नज़र न पवे। पर्दो मुस्लमान लाइ ज़रूरी आहे, अहम फर्ज़ आहे। असां बेपर्दगी करे असां पंहिंजी गैरत विञाए छॾी आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में पर्दे खे फर्ज़ कयो आहे। असां मुस्लमाननि पर्दे खे मामूली ॻाल्हि सम्झी आहे। मुंहिंजा सोना जंहिं बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन जे मथां बच्चनि जो पर्दो फर्ज़ आहे। हज़रत आयशा सिद्दीक़ा सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हा महबूब मोहम्मद करीम जी पाक घर वारी आहे, जंहिंखे क़ुरान मोमिननि जी माउ सॼो आहे। एॾी आबिदा ज़ाहिदा हुई, आरफा आलिमा हुई, जो नबी करीम जा सहाबी जलीलुल क़दर सहाबी कंहिं मसइले में मुंझी पवंदा हुआ त बीबी आशा जे घर ईंदा हुआ। दरवाज़े ते वेही माण्हू मोकिलींदा हुआ, कंहिं औरत खे मोकिलींदा हुआ, कंहिं बानीअ खे मोकिलींदा हुआ। ओ मोहम्मद करीम जी कुंवार, असां सभई हिन मसइले में मुंझी पिया आहियूं, असांखे जवाब ॾे। देर न माण्हू मोकिलींदा हुआ, कंहिं औरत खे मोकिलींदा हुआ, कंहिं बानीअ खे मोकिलींदा हुआ। ओ मोहम्मद करीम जी कुंवार, असां सभई हिन मसइले में मुंझी पिया आहियूं, असांखे जवाब ॾे। देर न थींदी ही बीबी आशा सिद्दीक़ा रसूलुल्लाह जी हदीस पढ़ी ॿुधाईंदी हुई।
जेतिरियूं हदीसूं बीबी आशा खे यादि हूं एतिरियूं कईं खे यादि कोन हूं। महबूब जे निजी ज़िंदगी में गॾु रहण वारी सरकार जी प्यारी घर वारी आहे। हिकिड़े ॾियारे कचहरी में वेठी आहे, हिकिड़ो नाबीन सहाबी आहे, नबी करीम पंहिंजे घर में वेठो आहे। उन ज़माने में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक ऐं मस्जिद नबी जी भित नंढड़ी हूंदी। ओ सहाबी जो आयो आहे अखियुनि खां नाबीन। सरकार फरमाइनि था आशा लब्बैक या रसूल अल्लाह, अंदर घर ॾे हली वञ, पर्दे में थी। छाई क़िबला छो? सहाबी कोन थो अचे ॾिसींदी। बीबी आशा थी चए या रसूल अल्लाह इहो त नाबीन आहे। इहो छा आहे? इहो नाबीन आहे, मूंखे कोन ॾिसंदो। ख़ुदा जे प्यारे हबीब फरमायो आशा जेकॾहिं इहो नाबीन आहे तूं त नाबीन कोन आहीं। जेकॾहिं हुनखे ॾिसणु नाजाइज़ आहे त तोखे बि धारियो मर्द ॾिसणु नाजाइज़ आहे। माना ईअं त मर्द खे औरत नाहे ॾिसणी, औरत खे मर्द नाहे ॾिसणो। हज़रत अलीअ जो कौल आहे जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो ओचितो नज़र पइजी वञे त माफ़ आहे, पर जेकॾहिं ॿीहर चिताए कंहिं धारी औरत खे ॾिसे थो अल्लाह ताला उन जे अखियुनि में 40 सालनि जो ततल शीहो अखि में विझंदो। ते तुंहिंजी सज़ा है ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम। चख ही ख़ुदा जो अज़ाब जो तो धारी औरत ॾे नज़र कई आहे। चल अल्लाह ताला असां मुस्लमान खे गैरत नसीब फरमाए। ॾाढे चओ आमीन। पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे अज़ीज़नि करीबनि खे पर्दो करायो, पर्दे में रहायो। धारिया मर्द घर में न आणियो, धारनि वटि तव्हां पंहिंजा बच्चा न वठी वञो। घर में पंहिंजो पर्दे सां माण्हू रहे। ईअं न थिए जो मुड़ुसु वेठो आहे दुकान ते, माई वते शॉपिंग कंदी। अल्लाह तबारक व तआला असांखे बुरी रस्म खां बचाए। जंहिं जाइ ते बेपर्दगी हूंदी आहे उन जॻह ते घणियूं ख़राबियूं थींदियूं आहिनि। हर बुराईअ जी जड़ बेपर्दगी आहे। असांजो मुआशरो छो तबाह थियो आहे? असांजे मुआशरे में बेहयाई छो वधी वई आहे? हिकु त जेका मखलूत तालीम आहे इन बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। मखलूत तालीम सम्झो था न? कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में, हाई स्कूलनि में छोकिरा छोकिरियूं गॾु। मुंहिंजा सोना तूं तालीम ॾियारी थो भला, नथो मुड़ी त जुदारो प्रोग्राम हुजे, अहिड़ो अलहदो प्रोग्राम हुजे, पर्दे वारो हुजे जंहिंमें छोकिरा न हुजनि, छोकिरियूं जुदारियूं हुजनि। आहे त मसइलो इहो बि महाल मुश्किल आहे। छाजे करे त बाज़ार जे विचां विचां छोकिरियूं वञनि थियूं, गलीअ मां विचां विचां वञनि थियूं। सुबुह जो हार सिंगार करे ठाहे ठोके 50 माण्हुनि जे आॾो मोकिली थो, वरी 50 माण्हुनि जे आॾो शाम जो अचनि थियूं पियूं। बाज़ार लताड़ींदियूं था अचनि। सच ॿुधाए त इन मां हया गैरत रहंदो या ख़तम थी वेंदो? हया गैरत ख़तम थी थो वञे पियो। रोज़ अवां केस पढ़ो था पिया, अॼु ही केस थियो आहे, अॼु ही बेहयाई थी, हे बुराई थी। नतीजो इहो आहे त बेपर्दगी थी आहे। चल अल्लाह तबारक व तआला असांखे पर्दे करण तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात पर त मां ॻाल्हि खे पूरो कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रही खुही कसर वरी टीवी ख़त्म कई आहे। हिकिड़ी मखलूत तालीम, ॿियो वरी टीवी। टीवी बि अञा कुझु न कुझु ख़ैर आहे। वरी जेका डिश आई आहे उन त बेड़ो ॿोड़े छॾियो आहे मुस्लमाननि। मुंहिंजा अदा, मुंहिंजा प्यारा भाउ, अल्लाह ताला शरह सां मुस्लमान खे गैरत नसीब फरमाए। मुआशरे जो तमाम हाल बुरो थी वियो आहे। अल्लाह रसूल जी बेफरमानी वधी वई आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात के सां ॾमराए छॾियो आहे। बेबरकती वधी वई आहे। सहाबी पुछनि था या रसूल अल्लाह बेपर्दगीअ मां कहिड़ो नतीजो निकिरंदो? पाण फरमाइनि था बेपर्दगीअ जा 2 नुक़सान आहिनि। बेपर्दगी जा 2 नुक़सान आहिनि। या रसूल अल्लाह कहिड़ा? पाण फरमाए त पहिरों नुक़सान बेपर्दगी में आहे त हया हलियो वेंदो। छा वेंदो? या रसूल अल्लाह ॿियो कहिड़ो नुक़सान आहे? नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 2 नुक़सान दुनिया जा आहिनि, आख़िरत जो अञा परे आहे। दुनिया जो पहिरों नुक़सान आहे त हया हलियो वेंदो। ॿियो नुक़सान कहिड़ो आहे त बरकत हली वेंदी। छा हलियो वेंदो? कणकूं तमामु घणियूं थियूं थियनि, फुटियूं तमामु घणियूं थियूं थियनि, कमद तमामु घणो आहे, फसल तमामु भला था थियनि पिया, ॾोकड़ हज़ारे रुपया अचनि था पिया, लखनि जी आमदनी आहे, करोड़ूं रुपया अचनि था पिया। पर कुर्बान मदीने वारा तो था वञा। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो आहे जंहिं घर में बेपर्दगी आहे उन में बेबरकती हूंदी। केतिरो बि करोड़नि जी तव्हांजी आमदनी हूंदी पर तव्हांजी पूरी कान पवंदी। आहे या न आहे अदा?
अॼुकल्ह असांजो हाल कहिड़ो आहे, ॾिसो था त हज़ारूं रुपया कमायूं था, लखूं रुपया अचनि था पिया, त बि मुंहिंजा आदा बजट अॻे ई ख़तम थियो वञे, माण्हू कर्ज़ पियो खणे, उधारनि ते पियो हले, इंतज़ार में आहे त मां हीअ पूरत कयां, हीअ पूरत कयां, का पूरत कान थी थिए। उनजो असली बुनियाद इहो आहे जो मुहम्मद करीम जे शरीयत खे असां छॾे ॾिनो आहे। चल अल्लाह ताला असांखे रसूलुल्लाह जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, इमाम हुसैन अली मक़ाम जो सिर मुबारक मदीने पाक रवानो थियो आहे। मौलाना जामी सभई जो रहमतुल्लाह अलैह, ॾाढे चो रहमतुल्लाह अलैह, वाक़े इन जे मथां घणनि आलमनि तनक़ीद कई आहे, लिखियो अथनि त जूं रिवायतूं सही न आहिनि। कंहिं चयो आहे त इहा रिवायत जुड़दू आहे, कंहिं चयो आहे त इहा रिवायत ज़ईफ़ आहे, कंहिं चयो आहे त इहा इसराइलियात मझूं आहे। बहरहाल मुख़्तलिफ़ आलमनि जा राया आहिनि, पर अल्लामा जामी शवाहिदुन नबूवत में हिकिड़ी रिवायत लिखी आहे, भला जेकॾहिं ज़ईफ़ बि आहे पर ज़ईफ़ जे लाइ इहो हिकिड़ो कानून हूंदो आहे त ज़ईफ़ रिवायत बि फ़ज़ाइलुल आमाल में मोतबर हूंदी आहे। अक़ीदे जे मामले में क़बूल न आहे, लेकिन फ़ज़ाइलुल आमाल में फ़ज़ीलत जे बाब में ज़ईफ़ ॻाल्हि खे बि क़बूल कबो आहे। इहो हिकिड़ो उसूल आहे। उहो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां, उन वाक़े में इमाम हुसैन आली मक़ाम जी करामत बयानु थियल आहे। इमाम हुसैन जी शहादत खां पोइ बि करामत बयानु आहे। हक़ीक़त में करामत हिकिड़ी फज़ीलत आहे, जेकॾहिं ज़ईफ़ रिवायत सां बि बयानु कई वञे त उहा करामत जे हद ताईं बयानु करे सघिजे थी। सलात पढ़ त ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक मदीने पाक रवानो थियो आहे। रस्ते में हिकिड़े ॻोठ जे भरमा अची लॻिया। उहो ॻोठ सॼो सारो कुझु मुस्लमान हा, कुझु गैर मुस्लमान हा। उन्हनि ॻोठनि मंझां मुंहिंजा प्यारा दोस्त जमल इमाम हुसैन अली मक़ाम जे सिर मुबारक जो गुज़र थियो आहे। हिकिड़ो कुराड़ो घर मां ॿाहिरि निकिरी आयो आहे। ओचितो जो काफ़िलो ॾिठईं त पुछा की इहे काफ़िलो कंहिंजो आहे? चऊं त हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम जे लुटियल खानदान जो काफ़िलो आहे। चई छा ॻाल्हि आहे? चई इमाम हुसैन अली मक़ाम जेको रसूलुल्लाह जो ॾोहिटो हो, उहो करबला में यज़ीद जे फ़ौज जे हथां शहीद थियो आहे। हेतिरा ॾिहाड़ा हुनजो सिर मुबारक शाम जे मुल्क में रहियो आहे। उन खां बाद में हाणे वरी मदीने पाक वञी रहिया आहिनि। उन शख़्स जेको पोढ़ो आहे, वॾी ॼमार जो आहे, उन शख़्स चयो त मूंखे महिरबानी करे इन हुसैन जी ज़ियारत करायो, छो त जंहिं वक़्त में आउं जवान हुयुसि इहो हुसैन नंढड़ो हो। मां हिकिड़ो दफ़ो रसूलुल्लाह जे कचहरी में वियो हुयुसि, उते मां हुन जी ज़ियारत कई। अॼु बि छॾियो त मां हुन जी ज़ियारत कयां। हुन जे इसरार ते, हुन जे चवण ते इमाम साहब जो सिर मुबारक उनखे ॾेखारियो वियो आहे। जमल हुसैन आली मक़ाम जे सिर खे ॾिठईं त मैं इमाम हुसैन आली मक़ाम जी उहा जवानी हुनखे यादि अची वई। सिजु लहण वारो आहे। अर्ज़ थो करे त महिरबानी कयो राति मूं वटि रहो, अवां मुंहिंजा महिमान थी टिको। अॻिते कंहिं न कंहिं मंज़िल में तव्हां टिकंदव वञी, पर तव्हां जेकॾहिं मूं वटि राति रहो त तव्हांजी महिरबानी आहे। मां तव्हांजी ख़िदमत करण जे लाइ तयारु आहियां। अव्हांखे ख़िदमत करण खां बाद में सुबुह जो रवानो कंदुसि त मूंखे बि सवाब थी पवंदो। छा जे करे जो हुसैन जो मुंहिंजे मथां अहसान आहे। आल बैतन सोचो त असांखे राति त किथे न किथे रहणी आहे। ही अक़ीदतमंद आहे, मुहबत वारो आहे। मिनथू थो करे तव्हां जे करे बहितरात राति इन वटि रहूं। हुननि जे लाइ जुदा घर तयारु करायो वियो। बीबियूं सगोरियूं अहल बैत घर में पर्दे में रहिया, मर्द ॿिए पासे रहिया। उहो इमाम हुसैन जो सिर मुबारक खणी पंहिंजे घर हलियो वियो। चई त हे सुबुह जो मां तव्हांखे वापसि कंदुसि, इहो सिर राति मुंहिंजे हवाले हुजे, सुबुह जो तव्हांजे हवाले कंदासीं। जंहिंमहिल राति थी, पंहिंजे महिमान खे मानी खाधो पीतो पीआरे फारिग़ थिया, पंहिंजी कुरारी ज़ाल खे चयईं, ओ मुंहिंजी ज़ाल, ही उहो हुसैन अली मक़ाम आहे जो मां रसूलुल्लाह जे दरगाह में दुआ घुरण वयोसि त या हबीब अल्लाह मूंखे दुआ कर त अल्लाह ताला मूंखे औलाद ॾे। मूंखे नबी पाक फरमायो त अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी थम, रब थो चवे त हिन जे तक़दीर में औलाद कान्हे। पोइ मां ॿाहिरि आयुसि, हुसैन आली मक़ाम नंढड़ो हो। मूंखे ॿाह खां वठी वरी रसूलुल्लाह जे दरबार में वियो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, जेकॾहिं तक़दीर में हुजेसि हा त ज़रूर औलाद मिलेसि हा, अल्लाह हूअं ई ॾे हा। तो नबीअ जे दरगाह में आयो आहे, तक़दीर में नाहे त लिखाए ॾे। हक़ चार अदा तक़दीर में जेका शइ लिखियल हूंदी सा मिलंदी न। ॾाढे ॻाल्हायो, जेका शइ लिखियल हूंदी सा। इमाम हुसैन उन शख़्स खे वठी थो अचे, या रसूल अल्लाह,
ही सवाल ही तव्हांजे दर ते आयो आहे। अवां हिनखे फरमायो आहे त रब थो चवे त तक़दीर में कान्हे। साईं जेकॾहिं तक़दीर में हुजे सा त हूअं ई मिले सा तो वटि थोरो अचे हा। सरकार फरमायो त हुसैन पोइ छा कयां? जे लिखण वारो बि अल्लाह, हा न साईं, ड्राइण वारो बि कलम जन्हीअ जे हथ में सेजे कुर्ब कल अॻियां अंग मेटे ॿिया भी जे लिखन। या अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हथ में आ। तक़दीर ड्राइण वारो भी खुदा है। यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल किताब। खुदा जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आ त लोह महफूज़ मां अल्लाह जे ज़ात बाबरकात वटा मुंहिंजी मर्ज़ी आ, वणे त लिखा वणे त ड्राइया, मूंखां को पुछण वारो कोन्हे को। चओ तक़दीर कंहिंजे हथ में आ? ॾाढे जो कंहिंजे हथ में आ? इमाम हुसैन आली मक़ाम रसूलुल्लाह खे अर्ज़ कयो, नबी पाक खुदा जे दरगाह में हथ खया, मौला तो हिनखे तक़दीर में कोन ॾिनो आ, पर तक़दीर लिखण रहण वारो तूं आ। हुसैन सफ़ारशी आ, मां मोहम्मद दुआ थो घुरां, सिफारशी ॾे बि निहार, मां मोहम्मद ॾे बि निहार। ऐं मुंहिंजा मौला हिनखे औलाद अता फरमा। अल्लाह दुआ क़बूल कई, नबीअ जी दुआ रद्द न थींदी आ। उन शख्स खे हिक जे बजाय खुदा ताला 7 फर्ज़ंद अता फरमाया। अल्लाहु अकबर। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अब पंहिंजी घरवारी खे तो चवे पियो, सलाह सलाह बुलंद आवाज़, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबी वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। पंहिंजे घरवारी खे तो चवे त घरवारी कुराड़ी, चई जी, चए जंहिं जवान जो सिर असांजे घर आयो आ तूं कान थी सुञाणे, मां सुञाणा थो। ही उहो फर्ज़ंद रसूल जो आ, ही उहो अल्लाह जे हबीब जो बच्चो आ, जंहिंजे सिफारिश सां अल्लाह पंहिंजे फज़ल सां असांखे 7 पुट अता फरमाया। सुभान अल्लाह। असां अहले सुन्नत जो अक़ीदो आ त धीअरूं बि अल्लाह ॾींदो आ त पुट बि अल्लाह ॾींदो आ। केरु ॾींदो आ बाबा? ॾाढे ॾाढे जो केरु ॾींदो आ? न को जाम साहब ॾींदो आ, न को कलंदर ॾींदो आ, न को भिटाई ॾींदो आ, न को रोज़े धणी ॾींदो आ, पुट अल्लाह ॾींदो आ। पर इहो ज़रूर आहे त अल्लाह जाम साहब जी दुआ क़बूल कंदो आ, अल्लाह भिटाईअ जी दुआ क़बूल कंदो आ, अल्लाह कलंदर जी दुआ क़बूल कंदो आ, अल्लाह रोज़े वारे जी दुआ क़बूल कंदो आ। अल्लाह जे वलीअ जो को मां हथ खणण रब क़बूल कंदो आ, पोइ पुट ऐं धीअरूं अल्लाह ॾींदो आ। केरु ॾींदो आ? हे मुला वीचारा मुंझी पवंदा आहिनि, चवंदा आहिनि तव्हां जाम साहब खां पुट घुरियो आ, अवां भिटाईअ खां घुरियो आ, अवां कलंदर खां घुरियो आ। न न, असीं अल्लाह खां घुरंदा आहियूं, ॾींदो अल्लाह आ, पर सफ़ारिश वलीउल्लाह कंदो आ। सफ़ारिश त ख़ुदा क़बूल कंदो आहे न साईं, ख़ुदा जे वस में आ। माई खे चई ॻाल्हि ॿुधी थी, हे हुसैन उहो आ जंहिं अल्लाह जे दरगाह मां पाण खे 7 पुट वठी ॾिना। हाणे हुसैन जो सिर असां वटि महिमान आ, सुबुह जो इहो सिर पाण कोन ॾींदासीं। छा था सम्झो? इहो सिर ॾाढे ॻाल्हायो, सिर असांजो माई चयो भला पोइ कीअं हो ज़रूर वठंदा, हो छॾींदा त कोन। मुड़ुस तो चए मुंहिंजी सलाह जेकॾहिं तूं हुन ते हलीं त। चए कहिड़ी सलाह? चई सुबुह जे टाइम ते जीअं असांखे सिर वेढ़े ॾिनो हो, असां बि वेढ़े ॾींदासीं, खोलींदा कोन। असीं हिकिड़ो पंहिंजो पुट कुही था ॾेई छॾियूं। सम्झो था न? हिकिड़ो पंहिंजो पुट कुही ॾींदासीं, उहो पुट खणी वेंदा, पोइ मदीने वञी संभालींदा, रस्ते में कोन संभालींदा, हुनखे सिर जो सिर मिलंदो। माई चयो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ बि 6 पुट असांखे हूंदा, हुसैन असांजे घर में हूंदो। किसो मुख़्तसर। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत में ईअं बि ईंदो आहे जो सुबुह जो हुन पंहिंजे पुट खे शहीद कयो आहे, उन जो सिर वेढ़े माई सगोरी खे चई मोकिलाए इमाम साहब ज़ैनुल आबिदीन जे हवाले कयो आहे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, हर हमेशह फ़र्क़ु हूंदो आहे। आम उम्मतीअ जे सिर में ऐं सोणे हुसैन जे सिर मुबारक में फ़र्क़ु आहे। हुसैन जो सिर मुबारक त कपिड़े में बि रोशन हुयो,
कपड़े में भी खुशबूदार हो। सिर मुबारक जीअं जो खणी आया ऐं पंहिंजे घर रखी पंहिंजे पुट जो सिर ॾियनि था पिया त इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था पिया, ओ अदा जेका अमानत असां तोखे ॾिनी सा तूं मटाए खणी आयो आहीं, उहा अमानत नाहे। साईं उहा साॻी आहे? न बाबा साॻी न आहे, किसे खे खुटाइणो आहे, ॻाल्हि लॻी आहे कि भला तरसो मां वञा, वरी ॿियो पुटु कुठो आहे, वरी टियों कुठो आहे, चौथों कुठो आहे, पंजो कुठो आहे, हर हिकु सिर जी मुंहिंजी मुंडी खयो पियो अचे। तव्हां त हुन 7 ई पुट कुही छॾिया। 7 कुहण खां बाद में जॾहिं आयो त इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाया था, न दाहे उहो सिर न आहे। मोटियो रोईंदो पियो अचे। घर वारी खे चवण लॻो, ओ घर वारी, हुसैन जो सिर ॾियणो पइजी वियो। हुसैन जे सिर खे पाण रखी नथा सघूं, पर रोवानी ॻाल्हि जे करे थो त सिर हुसैन जो बि वियो ऐं मुंहिंजा 7 ई पुट शहीद थी विया, घर बि मुंहिंजो तबाह थी वियो। जेकॾहिं हुसैन जो सिर रहे हा त मुंहिंजी कामयाबी ही, पर सिर कोन रहियो ऐं 7 ई पुट बि शहीद थी विया। मुंहिंजा प्यारा दोस्त किताब लिखनि था पिया, हुसैन आली मक़ाम जो सिर पेटीअ में बंदि रखियो पियो आहे। उन मूं आवाज़ पियो अचे, ओ मुंहिंजा प्यारा मुरीद, असांखे छॾ त मदीने पाक वञूं। तक़दीर में मुंहिंजे सिर खे अम्मा फातिमा सां गॾु दफ़न थियणो आहे ऐं तूं घबराए न, तूं पंहिंजे पुटनि जा सिर खणी मुंहिंजे सिर सां मिलाईंदो, धड़ सां लॻाईंदो वञ, 7 ई जहिड़ा थी वेंदा। अल्लाह या रसूल अल्लाह। हाणे तूं ईअं कर, सिर पियो ॻाल्हाए, कंहिंजो सिर पियो ॻाल्हाए, चओ हुसैन आली मक़ाम जो। फरमाए पियो, बाबा तूं हाणे ईअं कर, तोखे ग़लती आहे त हुसैन जो सिर त मूंखां वञे थो, पर हाणे मुंहिंजा पुट बि विया, तुंहिंजा पुट कोन वेंदा। उन जूं धड़ियूं धड़ पिया हुजनि, लाइन करे सुम्हार, हिकिड़े हिकिड़े जी मुंडी मुंहिंजे सिर सां लॻाईंदो लॻाईंदो वञ त ज़िंदा थींदा वेंदा। करामात औलिया हक़ुन, अल्लाह जे वलियनि जी करामत हक़ आहे। अबा हुया न आहे? अल्लाह जे वलियनि जूं कई करामतूं आहिनि। हे त हुसैन आली मक़ाम ख़ाली वली कोन्हे, बल्कि वलियनि जो सरताज आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लामा जामी लिखे थो त 7 ई फर्ज़ंद जेरा थिया। इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर मदीने पाक पहुतो। जंहिं महिल मदीने पाक पहुतो आहे त ख़बर ई उन ॾिहाड़े पहुती आहे त हुसैन शहीद थियो आहे। अॻु में ख़बर ई कान हुई, छो त न को टेलीफोन हो, न को रस्ता हा, न को पैगाम हो, न को अख़बार हुई। काफ़ी टाइम गुज़री वियो, 30-25 ॾींहं गुज़री विया। शुर मुबारक मके मदीने शरीफ़ पहुतो आहे। उन खां पोइ ख़बर पई आहे त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम शहीद थियो आहे। पोइ अदीज़न क़रीबन हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक खे दफ़न कयो आहे जन्नतुल बक़िया में, जंहिं जाइ ते ख़ातून जन्नत जी क़बर आहे। हुसैन जो सिर मुबारक पंहिंजे वालदा सां गॾु। उन जे भर में ज़ैनुल आबिदीन आहे, उन जे भर में इमाम मोहम्मद बाक़िर आहे, उन जे भर में इमाम जाफ़र सादिक आहे, उन जे भर में मुंहिंजा दोस्त इमाम हसन आहे, उन जे भर में ॿिया अहल बैत सगोरा आहिनि, उन जे भर में नबी करीम जूं 2 पुफियूं आहिनि, उन जे भर में नबी पाक जो फर्ज़ंद इब्राहिम आहे, उन जे भर में हज़रत नबी करीम जो ॿियो ख़ानदान आहे। उहो सॼो सारो थल्हो सरबो या अहल बैत जो थल्हो। अलाह ताला असांखे हिन गुनाहगार खे कई दफ़ा ज़ियारत नसीब कई आहे। मुंहिंजी दुआ है ख़ुदा हर मुस्लमान खे ज़ियारत नसीब फरमाए। उन हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक वारी जाइ ते मुस्लमान पहुचे थो, उनखे अजीब कैफ़ियत तारी थी पवंदी आहे। रब करीम शल तव्हांजे मथां असांजे मथां रहम फरमाए। हुसैन आली मक़ाम जे नक्शे क़दम ते हलण जी ख़ुदा तौफ़ीक़ नसीब फरमाए। हुसैन आली मक़ाम जो प्रोग्राम हो रसूलुल्लाह जे दीन खे ज़िंदा करण। वो ज़िंदा करे ॾेखारियईं क इस्लाम ज़िंदा होता है हर करबला के बाद। इस्लाम जी ज़िंदगी आहे करबला खां बाद में। अगर करबला जो वाक़ियो न थिए हा त मुंहिंजा अदा असां में गैरत, इफ़त, पाक दामनी, इस्लाम जो जज़्बो ई कोन हुजे हा। अॼु 1400 साल गुज़री विया। मुस्लमान में जेकॾहिं इस्लाम जो जज़्बो आहे त हुसैन जे खून जे सदके आहे। मां तमामु प्रोग्राम शार्ट करे छॾियो आहे, मुख़्तसर करे वियो आहियां। विच ते वॾा वॾा अहम वाक़िया उहे छॾे वियो आहियां, पर छा कजे, छो त मथां वरी महीनो ॿियो थो अचे, मौज़ू तब्दील थियण वारो आहे। अहम ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में पेश कयूं अथमि। मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 7 जुमा थी विया आहिनि। 7 जुमा सम्झो था न साईं, पर 7 जुमनि में बि मौज़ू पूरो कोन थी सघियो आहे। अॼु 7हों जुमो आहे। अलाह ताला जी ज़ात क़बूल फरमाए। जेके 4 ॻाल्हियूं ॿुधायूं अथमि, मुंहिंजा अदा दुआ कजो, जेकॾहिं का घटि का वधि ॻाल्हि थी हुजे त ख़ुदा मूंखे माफ़ फरमाए। छो त थी सघंदो आहे इंसान आहे, इंसान खां का ग़लती बि थी सघंदी आहे। मां अलाह खां दुआ कंदुसि, अर्ज़ु कंदुसि, मौला जेकॾहिं का असां खां ग़लती थी हुजे, ॼाणी वाणी कान थी आहे, इरादतन कान थी आहे, बिना इरादे जे थी आहे, तूं असांजी माफ़ फरमाइजांइ।
अल्लाह सही तहां जा असां जा सभिनि जा बेड़ा पार करे आमीन। अल्लाह जे दरगाह में सते जुमे ते हथ खणी दुआ घुरो हुसैन जे सदके खुदा सभिनि जा बेड़ा पार फरमा। मौला सभिनी सवालनि जा सवाल पूरा कर। मौला सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा। मौला सभिनी जूं मुसीबतूं दूर फरमा। मौला सभिनी परेशानियूं दफ़ा फरमा। मौला सभिनी मुस्लमान जा कर्ज मर्ज लाह। मौला सभिनी मुस्लमाननि जी औलाद सालिह बणा। मौला जेके बीमार हन तन खे शफा अता फरमा। मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक जेके मज़लूम हन तन जी तूं मदद फरमा। जंहिंजो रिज़्क़ रोज़ी तंग आहे तंहिंजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा। हुसैन ऐं अहल बैत ऐं नबी करीम जे सहाबनि जे सदके मौला असांखे दीन जो शौक़ नसीब फरमा। दीन ते इस्तिक़ामत नसीब फरमा। मदीने तैयबा जी हाज़िरी नसीब फरमा। वो दिन खुदा करे के मदीने को जाए हम, खाके दरे रसूल का सुरमा लगाए हम। अल्लाह ओ ॾिहाड़ो करे जो पाण लब्बैक पुकारे मके हलऊं, उतां वरी अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ी मदीने हलऊं। खुदा ताला तहां जी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। दुआ कयो हिन खुदा जे घर खे अल्लाह आबाद करे। ये असांजी सॼी जमात ग़रीब आहे, मिस्कीन आहे। रुपयो रुपयो ॿ रुपया चंदो था ॾियो। मुंहिंजा अदा लखनि जो कमु आहे। फर्श रहियो पियो आहे, दीवार रही पई आहे, मीनारा रहिया पिया आहिनि। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे घर खे पाण ठाहे। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। पंहिंजे महबूब जे सदके खुदा ताला हिन घर खे आबाद फरमाए। बिबरकतिन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।